हाजी दुरमद ॻोठ भागत खां वेठी आहियां। मुंहिंजे मुड़ुस जो नालो मुमताज़ आहे। इहो माज़ूर आहे, कॉलेज अथसि, आख़िरी पॉइंट साई अथसि, पिते में पथरी अथसि। 4 साल थी विया आहिनि इहो खट ते पियो आहे। जेकी शइ हुई मूं वटि मां अलोहो तलोहो खपाए हिन जो इलाज जहिड़ो कयो आहे, पर को बि हुन मां फ़ाइदो अहिड़ो न मिलियो आहे। हाणे खट ते वेही वियो आहे, मूं वटि का शइ न आहे। पिनी मंगी मां बचा पालियां, इलाज जी कयां, मूं वटि कुझु बि का बि शइ न आहे। अलाह करे माण्हुनि खे ख़ुशि उहे मूंखे जंहिंखे थी सघे मुंहिंजी मदद कनि, मूंखे ॾियनि। घणे टाइम खां वठी तव्हांजो मुड़ुसु मुमताज़ करायो आहे। हाणे तव्हां घणा बचड़ा आहिनि? 4 बचड़ा आहिनि मूंखे। हाणे तव्हां वस वारनि खे अपील पिया कयो कि तव्हांजे मुड़ुस जो इलाज करायो वञे। हा, माना जंहिं बस वारा हुजनि। हा, तव्हांखे भला ही जेको बरसाति में जेको राशन टेंट या इमदाद आई आहे तव्हांखे मिली का आहे? बि शइ न राशन मिलियो आहे न टियो आहे। जंहिंजे दर ते असां विया आहियूं उन असांखे अञा बि धिका चंबा कंहिं ॾे विया आहिनि? वियासीं सरफरियास तुंहिंजी ॾे वियो हो मुंहिंजो छोकिरो, सरवर सामटीअ ॾे वियो हो, रमज़ान मंगणे जे ॾे वियो हो, अमीर ॾे वियासीं, पर असांखे का बि शइ न ॾिनी अथनि। पंहिंजे ॻोठ जा जेके चङा आहिनि उन्हनि ॾे वञूं था, उहे चवनि था असांखे तव्हां वोट ई न ॾिनो। वोट असां पीपीअ खे ॾिनो। पर तव्हांखे अॼु ॾींहं ते हिननि हेतिरा चकर जे हिननि खे सामान कुझु बि का बि शइ न। उहो दर ते ख़ाली लड़ी बि न आया आहिनि। उहो असां ईअं चवनि त असांखे मींहं योगी हुई, हितां गुज़रिया पिया वञनि। मां चयो ॿियो न, तव्हां रुॻो असांखे हिकिड़ो पाटड़ो भत जो ॾियो आहे त बि तव्हांजी महिरबानी थी पवे हा। पर असां सां मिलनि नथा, वञनि था असांजा मर्द वीचारा धिका चंबा खाई सॼो ॾींहुं। उहो तारीख़ बि मज़ूरी बि कान्हे का, ईअं रुली पिनी मोटी था अचनि। असां छा खाऊं? बच्चा नंढा, अहिड़ा माज़ूर माण्हू घर में, कीअं घर हलायूं, काॾे वञूं? असांजी इहा अपील आहे, जंहिंखे बि पुॼे, जंहिं ताईं बि असांजी पुॼे, उहो असांजी का मदद करे। उन्हीअ तव्हांजी मदद कई। तव्हांजी कहिड़ी मदद कई? अस्पतालनि में दवाउनि में सभु शयूं गॾु हूंदी। हा, उन मदद कया। ॿियो कंहिं कान कई? कंहिं बि न कया। ज़ैबुनिसा इकलाल पीपी जेकी सदर हा, पीपी